अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरकनी खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां मधेजी मां ख़बर शेयर कंदा हलो। मधेजी दल जुणेजा तकरार तां क़तल थिया। जुणेजा बिरादरी जे 3 ॼणनि जो केस दल बिरादरी जे 19 ॼणनि मथां दाख़िल। केस मुसलमान जा उन्हनि जी फ़रियाद ते अब्दुल बासित, इलाही बख्श, सनाउल्लाह, निसार अहमद दल, जमशेद, अब्दुल वहाब, अब्दुल्लाह, मोहम्मद सलाह समेत 15 ॼणा सुञातल ऐं 4 ॼणा अणसुञातल मथां केस दाख़िल करायो वियो। केस में फुरदाड़ी ऐं क़तल जा कलम शामिल किया विया आहिनि। सुबह सवेर पुलिस चढ़ाई दौरान जुणेजा बिरादरी जे गिरफ़्तार कयल 11 औरतुनि खे MNA खुर्शीद जुणेजो जी टीम, रिटायर्ड DSP बाकर जुणेजो ऐं ॿियनि जी मुदाख़लत ते पुलिस घरनि ताईं पहुचायो। इमरान खान जुणेजो ॿुधायो त अमुन जे सरवान MNA खुर्शीद जुणेजो साहब जी टीम मोहम्मद बाकर जुणेजो, शम्सुद्दीन जुणेजो, इमरान खान जुणेजो जी मुदाख़लत ते SP फाज़िल शाह सां गॾिजी थाणे ते वञी जुणेजा बिरादरी जे 3 ॼणनि जो क़तल केस दल बिरादरी जे 19 ॼणनि मथां FIR कराई आहे ऐं जुणेजा बिरादरी जे गिरफ़्तार थियल औरतुनि खे आज़ादु करायो आहे। तालके गढ़ी यासीन जे कंहिं बि सियासी समाजी धुर हिन खूनी झेड़े खे रोकण जी कोशिश न कई आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।